नासिम बुलेटिन जी शुरुआत कंदासीं जेका बाद खां जिते अस्पताल में वियम जे ऑपरेशन बाद औरत जी हालत ख़राब थी वई। जॾहिं तव्हांखे ॿुधायूं त औरत खे लाड़काणे मुंतक़िल कंदे औरत फोत थी वई आहे। इन हवाले सां अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया जेका बाद अस्पताल में वियम जे ऑपरेशन बाद औरत जी हालत ख़राब थी वई। लाड़काणे मुंतक़िल कंदे औरत फोत थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सुल्तानकोट खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी इसरार, छा तफ़सील आहिनि? जी इसरार, नासिन राब्तो करण जी कोशिश कंदासीं। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया जेका बाद अस्पताल में वियम जे ऑपरेशन बाद औरत जी हालत ख़राब थी वई। लाड़काणे मुंतक़िल कंदे फोत थी वई आहे। जॾहिं त ॻोठ वली मोहम्मद टावरी वासण रशीदा जे जिम्स अस्पताल में ऑपरेशन बाद हालत ख़राब थी वई। इन हवाले सां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। औरत लाड़काणे निहंदे हुमायूं वेझो दम ॾेई छॾियो आहे। मुड़ुस पारां डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। फोती औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त जिम्स में ग़लति ऑपरेशन बाद डॉक्टर्स घरवारीअ खे लाड़काणे खणी वञण जो चयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया जेका बाद खां अस्पताल में वियम जे ऑपरेशन बाद औरत जी हालत ख़राब थी वई। जॾहिं त लाड़काणे मुंतक़िल कंदे औरत फोत थी वई आहे। ॻोठ वली मोहम्मद टावरी वासण रशीदा जे जिम्स अस्पताल में ऑपरेशन बाद हालत ख़राब थी वई आहे। ख़बर शामिल कंदासीं शहदादकोट खां जिते मोटरवे रोड ते वैगन ऐं मोटरसाइकिल